19 मार्च जो चेटीचंड जो ॾिणु पूरे देश में सिक ऐं श्रद्धा सां मल्हायो वियो। हिन मौक़े ते दिल्ली जे सभी श्री झूलेलाल मंदिरनि में मौज लॻी। सिंधी टुडे पारां बि कुझु मंदिरनि में हाज़िरी भरी वई। श्री झूलेलाल मंदिर शालीमार बाग में सेवादारनि पारां पंजण जी मौज लॻी पई हुई। संगत साईं जा दीदार करण जे लाइ लाइननि में बीठी नज़र आई। संगत साईं जा दीदार करण जे लाइ लाइननि में बीठी नज़र आई। जागंदी रहे जोत झूलन जी सदाई, 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 झूलन जी सदाई, लालन जी सदाई, झूलन जी सदाई, लालन जी सदाई, जागंदी रहे जोत। श्री झूलेलाल धाम अशोक विहार में चेटीचंड जे मौक़े ते सुहिणो कार्यक्रम रखियो वियो हो, जंहिंमें चेटीचंड जी पूज्य बहिराणा जोत सां गॾोगॾु माता जी चौकी जो रंगारंग कार्यक्रम बि कयो वियो। कार्यक्रम जी सांस्कृतिक प्रस्तुति सिंधी मौज मस्ती ग्रुप पारां कई वई। चेटीचंड जे हिन कार्यक्रम में निस्थाऊं खां गुरु घर जा सेवादार दादा लक्ष्मण चेलाराम विशेष रूप सां अची संगत खे आशीर्वाद ॾिनो। श्री झूलेलाल मंदिर ए ब्लॉक जहांगीरपुरी पारां चेटीचंड जे मौक़े ते सिंधी अकादमी दिल्ली जे सहयोग सां रंगारंग कार्यक्रम जो आयोजन कयो वियो। भाई पुरुषोत्तम पंहिंजी भजन मंडली सां गॾु थी पंजड़नि जी मौज लॻाई। श्री झूलेलाल मंदिर जहांगीरपुरी ए ब्लॉक पारां चेटीचंड जे मौक़े ते कयल कार्यक्रम में साईं वसण शाह दरबार जे भाई जगदीश लाल सेवादारनि सां गॾु अची करे संगत खे आशीर्वाद ॾिनो। हिन मौक़े ते सुप्रसिद्ध भजनीक पंकज जेसवानी बि अची पंहिंजी हाज़िरी भरी। सिंधी अकादमी जा मेंबर राजेश मुरजानी, महून आहूजा ऐं महेश राजानी भी अची साईं जो आशीर्वाद वरितो। आयल महिमाननि ऐं संगत जो स्वागत सत्कार भाई हेमनदास पारां कयो वियो।